ऐं हिकिड़ी हक़ीक़त ॼाण जे सिलसिले में तव्हां पंहिंजियूं काविशूं ऐं पंहिंजूं ज़िमेदारियूं जेको आहे बख़ूबियूं निभायूं, इन ते मां तव्हांजो वॾी गहराइयुनि सां शुक्रियो अदा कयां थो। हाणे जेको हे ज़मीन जो जेको मसइलो पैदा थियो आहे, इहो पैदा कयो आहे हिकिड़ी चांडिया कम्यूनिटी आहे, जेकी जेको आहे सो दहशतगर्दी ऐं पंहिंजो मनशियात ऐं लुटमार ऐं इलाइक़े में ख़ौफ़ हिरास जी हिकिड़ी अलामत बणिजी चुकी आहे, जंहिंजी जेको आहे सो गवाही इते सभु जेको आहे सो उतां जा लोकल माण्हू तव्हांखे ॾींदा। हाणे हीअ जेकी ज़मीन आहे, इहा ज़मीन असांजी मारूसी आहे, देह कुबड़े में 27 सर्वी नंबर खां वठी 38 सर्वी नंबर ताणी। इहे अॼुकल्ह जी न आहे, इहा जेको आहे सो 100-200 साल खां वठी असांजे वॾनि जे नालनि तां फिरंदियूं हिन महिल असां वटि पहुतियूं आहिनि अची। हिननि जो इहो आहे त हे चई ज़मीन असांजी आहे। ज़मीन तव्हांजी आहे कहिड़े हिसाब सां? हे जेको आहे सो पंहिंजा कागज़ हिकिड़ो फेक जेको आहे सो पासबुक ठाहे, जंहिंजो को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे काथे बि। जंहिं बि आला अख़्तियारीअ खे हिन जी जांच करणी आहे, उहे जेको आहे सो मुख़्तियारकार ऑफिस रतेदेरो, DC ऑफिस लाड़काणो ऐं हेड ऑफिस रेवेन्यू डिपार्टमेंट हैदराबाद मां करे सघनि था। असांजो जेको रिकॉर्ड आहे उहो ओरिजिनल आहे, जेको कंप्यूटराइज़ बि थी चुको आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे ऑर्डर जे तहत। हे मुंहिंजो 7हों फॉर्म आहे, कंप्यूटराइज़ आहे। हे केर बि पंहिंजी मोबाइल ऐप ते बि जेको आहे सो हिन जी जांच करे सघे थो। ऐं इन खां वधीक तस्दीक जेकी असांजी आहे, हे असां रेवेन्यू डिपार्टमेंट खां पंहिंजो सर्टिफिकेट हासिलु कयो आहे, जंहिंमें जेको आहे सो असिस्टेंट कमिश्नर जी साइन सां गॾु, मुख़्तियारकार जी साइन सां गॾु ऐं सुपरवाइज़र जी साइन सां गॾु हे असांजो फ़र्ज़ु इन जे करे निकितो आहे त हीअ ओरिजिनल शइ असांजी आहे। जंहिं बि आला अख़्तियारीअ खे को शक शुबो हिन शइ में आहे त उहो रेवेन्यू डिपार्टमेंट सां राब्तो करे सघे थो ऐं हिन जी सॼी इंफॉर्मेशन वठी सघे थो। हो जेके चांडिया कम्यूनिटी आहे, उहे दहशतगर्द रही चुका आहिनि पहिरियां खां वठी। इते क़त्लो गारत थी आहे, इते मनशियात हली आहे, इते मोटरसाइकिलियूं माण्हुनि जूं ग़रीब अवाम जूं खसे बंदूकनि जे ज़ोर ते उते वञी जेका जमा कनि, पुलिस वञे त उन्हनि जे मथां बि फायरिंग थिए। हाणे उन्हनि बि असांखे धमकी ॾिनी आहे, थ्रेट कयो अथऊं असांखे त असां तोखे बि मारींदासीं, तुंहिंजी फैमिलीअ खे बि मारींदासीं। मुंहिंजो हे मैनेजर आहे रईस ख़ालिद हुसैन लगारी, इनखे बि थ्रेट कयो अथऊं त असां तोखे बि मारींदासीं, तुंहिंजी फैमिलीअ खे बि नुक़सानु पहुचाईंदासीं। हाणे असां इहो आला अख़्तियारनि खां इहा डिमांड था कयूं त पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ इहो असांखे तहफ़ुज़ आइन पाकिस्तान थो ॾिए त पाकिस्तानी शहरीअ खे तव्हां हुन जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ फ़राहम कयो। हाणे असां आर्मी चीफ सैयद जनरल आसिम मुनीर साहब, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जनाब जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब, IG सिंध ऐं असां पंहिंजी क़यादत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब ऐं अदी फरियाल तालपुर साहिबा खे इहा रिक्वेस्ट था कयूं त हिन शइ जो इमीडिएटली नोटिस वठो। मुंहिंजी ज़मीन ते चवे थो त मां पीपुल्स पार्टीअ जो काउंसलर आहियां ज़ाहिद हुसैन चांडियो, सरेआम ॾींहं जो हथियार बंद खणी अची मुंहिंजी ज़मीन तां अनु खयों अथई ऐं इहो थो चवे त मां काउंसलर आहियां पीपुल्स पार्टीअ जो। हाणे असां इहो जेको आहे पंहिंजी क़यादत खां डिमांड था कयूं त इन शइ जो नोटिस तव्हां वठो त इहो छाजे लाइ जेको आहे थियो आहे।
ॿिया असांखे जेके थ्रेट्स आहिनि उन थ्रेट्स मां जेको आहे सो इहो वाज़ह थो थिए त हुननि हर जॻह ते इहे कम कया आहिनि ऐं असां पाकिस्तान जे बाला अख़्तियारनि खां इहा डिमांड था कयूं त मुंहिंजी जान खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। उन में आर्मी चीफ साहब नोटिस वठे, चीफ जस्टिस साहब नोटिस वठे ऐं बाला अख़्तियारी जेके बि हिन मुल्क जा आहिनि उहे जेको आहे सो इन शइ जो नोटिस वठे, वज़ीर आज़म साहब वठे, वज़ीर आला साहब वठे, असांखे पंहिंजी जान ऐं माल जो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अगरि मूंखे कुझु बि नुक़सानु पहुतो त उन जो ज़िमेदार हिदायतुल्लाह चांडियो पुटु तालिब जो, हुजदार चांडियो पुटु रुस्तम जो, वहीद चांडियो पुटु रुस्तम जो ऐं ज़मान चांडियो पुटु तालिब जो ॾोहदार साबित थींदा। टोटल ज़मीन केतिरी आहे जंहिं ते हुननि जो कब्ज़ो आहे या जेको टोटल ज़मीन जेको आहे सो मुंहिंजी 38-39 एकड़ आहे, मतिलबु 40 एकड़ जे क़रीब क़रीब जिते हो क़ाबिज़ लॻा वेठा आहिनि। अनु केतिरो खणी आहे साईं? अनु तक़रीबन खणी आहे, थोरो बाक़ी बचियो आहे। उहो पुलिस जी मौजूदगीअ में DSP साहब उन्हनि खे बाउंड कयो त बाबा केर बि न खणंदो जेसि ताणी मसइले जो हल निकिरे। मां पंहिंजे पेर ते साबित क़दम रहियुमि। हुननि ॾाढा ई करे जेको आहे सो इहो हथियार बंदनि जे ज़ोर ते अची मुंहिंजो अनु खयो आहे। चांडियनि सरदारनि ताईं बि इहा ॻाल्हि पहुचाई आहे तव्हां? हाणे मां तव्हांजे तवसल सां पहुचायां थो। हे जेको तव्हां मीडिया वारनि भाइरनि मूंखे जेको आहे पंहिंजो प्लेटफॉर्म मुहैया कयो आहे, इन प्लेटफॉर्म जे तहत मां हर सरदार वटि, हर गवर्नमेंट जे अथॉरिटीअ वटि, चीफ ऑफ आर्मी स्टाफ वटि ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वटि इहो तव्हांजे तवसल सां मां इहा शइ पहुचायां थो त हिन शइ जो नोटिस वठो जेके असांखे भुट्टो फैमिलीअ खे जेके थ्रेट्स आहिनि ऐं जंहिंजो असां सॼी उमिरि भुगतियो आहे, जो हे हिन महिल गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो असांजो शहदान सां भरियो पियो आहे। चाहे उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शक्ल में हुजे, चाहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, मीर मुर्तज़ा भुट्टो साहिबु हुजे या शहीद शाहनवाज़ हुजे, ऐं सानह कारसाज़ जा जेके 18 अक्टूबर ते 2007 ते जेके शौदा थिया उहे असां हिन महिल बि निंड पिया आहिनि। इहो जेके तव्हांजी ज़मीननि ते जॾहिं उहो जेको आहे आया ऐं अनाज खणी विया त छा उन महिल तव्हांजा हारी या कमदार हुते न हुया? मुंहिंजे हारी हुया, मुंहिंजा कमदार हुया, उन्हनि खे यरगमाल बणायो वियो। उन्हनि जे मथनि ते असलो जेको आहे असले जे ज़ोर ते खणायो वियो। उन खां पोइ जेॾी महिल असां पुलिस कॉल कईसीं, पुलिस जेॾी महिल आई उन महिल उहो फ़रार थी विया। थोरो अंदाज़ो हूंदो सर त केतिरो तव्हांजो अंदाज़ो? बाबा अंदाज़ो हिन महिल मां हाणे मूंखे अंदाज़ो इन शइ जो एतिरो न आहे, माना ईअं सम्झो त 80-90% तक़रीबन खणी विया आहिनि। बाक़ी इहो थोरो कॾहिं राति जो था खणी वञनि त चई हीरोइन ई चोराए था वञनि। हाणे हीरोइन बाद सॼी दुनिया जो न चोरायूं, अॻु में न चोरायूं, हाणे चोराए वेंदा हीरोइन। इहो सॼो हुननि जा जेको आहे सो माना ॻाल्हि खे लिकाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। बाक़ी हो हुननि जो जेको सिस्टम ठहियलु आहे मुंड खां वठी, तव्हां केर बि सहाफ़ी भाइर हुजनि, मीडिया हुजे, उहा जांच करे, गवर्नमेंट जांच करे त इहो ॻोठु दहशत गर्दी जी अलामत बणिजी चुको आहे असांजे एरिया में। हिननि खां को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। हे भत्ता ग़रीब माण्हुनि खां वठनि था। हे जेको आहे सो पंहिंजो कब्ज़ा ग्रुप आहे, कब्ज़ा था माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कंदा था वतनि ऐं जेको आहे सो मनशियात था हलाइनि। उते चर्च उते थो हले खुलेआम, हीरोइन उते थी हले, आइस उते थी हले ऐं मोटर साइकिलियूं माण्हुनि जूं जेके फुर्तियूं थियनि इलाइक़े मां उहे इते थी वञी पहुचनि। हिननि हिकिड़ो दहशत जो जेको आहे फ़िज़ा ऐं ख़ौफ़ माहौल फैलायो वियो आहे हिननि जे तरफ़ां, जो कोई ग़रीब गुरबो हिननि जो नाले खणण जे लाइ तयारु न आहे। माण्हू था चवनि साईं तोखे अलाह आंदो आहे, फ़रिश्तो करे असांजे हिननि मां दहशत गर्दनि मां जान छॾाए। एॾो अवाम सां ज़ुल्म लॻो पियो आहे। तॾहिं असां इन शइ जी डिमांड था कयूं त चेयरमैन पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो साहिबु इन शइ जो नोटिस वठे, अदी फरियाल तालपुर साहिबा इन शइ जो नोटिस वठे त हे तव्हांजो अवाम आहे, हे वोटर आहिनि जेको आहे सो पीपुल्स पार्टीअ जा, इन्हनि सां एॾो ज़ुल्म आख़िर हिननि बंदूक जे ज़ोर ते छाजे लाइ एॾो ज़ुल्म पैदा करे छॾियो आहे, जो जंहिंखां बि तव्हां पुछा कंदो चवंदो चांडिया न साईं असां न ॻाल्हाईंदासीं कुझु। एॾो जेको आहे सो हुते जेको पुलिस वई आहे त पुलिस वारनि खे जेको आहे सो धमकियूं था ॾियनि त असां तव्हांजे ॻोठ ते चढ़ाई कंदासीं। इहा हिननि ख़ौफ़ जी हवा फैलाए चुकी आहे।
इन जे करे असां बालाए अख़्तियार जेको आहे पाकिस्तानी हाकिमनि खे इहा रिक्वेस्ट था कयूं त इन शइ जो नोटिस वठो ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे मुंहिंजी माल ऐं मुंहिंजी जान खे। महिरबानी। सही आहे। हा ज़बरदस्त।